सुप्रीम कोर्ट अरशद शरीफ की मेडिकल रिपोर्ट के गैर तसली बख्श करार ॾिने हुकूमत के अरशद शरीफ के कत्ल जो केस अॼु ई दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में सुप्रीम कोर्ट के 5 रुकनी लार्जर बेंच अरशद शरीफ के कत्ल बाबत पान मुरादो नोटिस केस की ॿुधणी कई। जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस जमाल खान मुंदुखेल, जस्टिस मज़ार अली अकबर नकवी और जस्टिस मोहम्मद अली मज़ार बेंच जो हिस्सो आहिनि। ॿुधणी के सिलसिले में एडिशनल अटार्नी जनरल, घरू सेक्रेटरी और बियूं आला अख्तियारियूं अदालत में पेश थियूं। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पुछाणो कयो तो सुप्रीम कोर्ट जो इंसानी हक़नि वारो सेल अरशद शरीफ की वालदा के खत ते कम करे रहियो आहे। फैक्ट फाइंडिंग कमेटी के वापस ईंदे काफ़ी वक्त थी वियो आहे। हुकूमती कमीशन की हतमी रिपोर्ट अञा ताईं सुप्रीम कोर्ट के छो नाहे मिली। चीफ जस्टिस के पुछाणे ते एडिशनल अटार्नी जनरल चयो त जॾहिं रिपोर्ट आई हुई तॾहिं घरू वज़ीर फैसलाबाद में हो। राणा सनाउल्ला जे ॾिसण खां पोइ रिपोर्ट सुप्रीम कोर्ट के ॾिनी वेंदी। एडिशनल अटार्नी जनरल ॻाल्हियुनि ते चीफ जस्टिस पुछाणो कयो त छा घरू वज़ारत के रिपोर्ट तब्दील करणी आहे। घरू वज़ीर के हींअर ई घुराए था वठूं। जांच रिपोर्ट ताईं पहुच सभिनी जो हक़ आहे। सहाफ़ी क़तूल थी वियो आहे, उन जे बारे में साम्हूं अचणु घुरिजे त खेसि कंहिं क़तूल कयो। एडिशनल अटार्नी जनरल ॿुधणी दौरान चयो त सुभाणे ताईं रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾींदासीं, जंहिं ते चीफ जस्टिस हिदायत कई त 43 ॾींहं खां रिपोर्ट जो इंतज़ार करे रहिया आहियूं। अॼु ई रिपोर्ट जमा करायो त जीअं सुभाणे खां उन ते ॿुधणी थी सघे। जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना त हिन मामले खे संजीदगीअ सां ॾिसी रहिया आहियूं। 5 रुकनी बेंच हालतनि की संगीनी सबब जोड़ियो वियो आहे। सहाफ़ियनि सां कंहिं बि क़िस्म की बदसलूकी बर्दाश्त न कई वेंदी। जेकॾहिं को सहाफ़ी गलत ख़बर ॾिए थो तो उन हवाले सां कानून साज़ी करियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अरशद शरीफ कत्ल की जांच लाइ चीफ जस्टिस के जुडिशल कमीशन लाइ खत लिखियो हो। इज़हार की आज़ादी का सवाइ जमहूरियत अधूरी आहे। अरशद शरीफ कत्ल के वाक़े ते कीनिया के सदर से फोन ते पिण ॻाल्हायो हो, जंहिं पिण कत्ल की जांच लाइ ख़ातिरी कराई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद में कोठायल जर्नलिस्ट सेफ्टी फोरम की तकरीब के खिताब कंदे चयो त सहाफ़ियनि के तहफ़ुज़ लाइ हुकूमती कदम खया पिया वञनि, छो त इज़हार की आज़ादी मुआशरे और मुल्क के लाइ अहम हूंदी आहे। उन चयो त सहाफ़ियनि की ज़िंदगी के तहफ़ुज़ लाइ हुकूमती कदम पहिरीं तरजीह आहे। सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल की जांच लाइ चीफ जस्टिस के जुडिशल कमीशन के लाइ खत लिखियो हो। शहबाज शरीफ चयो त सहाफ़ी मुझे दिल के तमाम वेझो आहिनि। सहाफ़ी अरशद शरीफ के कीनिया में कत्ल कयो वियो, जेको अफ़सोसनाक आहे। सहाफ़ियनि के फ़र्ज़ अंजाम ॾियण दौरान तहफ़ुज़ ॾियण अहम आहे। नैब इसहाक डार जा असासा बहाल करण लाइ कार्रवाई शुरू करे छॾी। क़ौमी एहतसाब ब्यूरो नैब इसहाक डार जा असासा बहाल करण के लाइ पंजाब के मुख़्तलिफ़ इदारनि के खत लिखी छॾियो आहे। ज़रियनि मूजिब नैब इसहाक डार जा असासा अदालत के हुकुम ते बहाल करण जो फ़ैसिलो कयो आहे। नाणे वारे वज़ीर असासन में प्रॉपर्टी मुख़्तलिफ़ बैंक अकाउंट्स बि शामिल आहिनि। नैब हिन केस में इसहाक डार के मफ़रूर करार ॾेई असासन के मुंजमद करे छॾियो हो, जॾहिं त गुलबर्ग लाहौर की प्रॉपर्टी विकिरो करण जा हुकुम बि जारी थिया। उन जी नीलामी बि कराई वई हुई, पर इसहाक डार की प्रॉपर्टी नीलाम न थी सघी हुई। इदारनि के नैब तरफ़ां खत मिलण खां पोइ कानून तहत कार्रवाई शुरू कई वई आहे। लाहौर हाई कोर्ट के जस्टिस जावेद गराल इमरान खान के साइफर ऑडियो लीक स्कैंडल में तलबी खिलाफ दरख्वास्त ॿुधणी कई, जंहिंमें इमरान खान के वकील दलील ॾिने चयो त FIA पारां उमाणियल नोटिस में उहो नाहे लिखियो वियो त बतौर मुलाज़िम घुरायो वियो आहे या गवाह के तौर ते। जस्टिस जावेद पुछाणो कयो त छा उन बाबत जांच कई वई त ऑडियो लीक कीअं थी। उन ते वकील चयो त उहा ख़बर नाहे त ऑडियो कीअं लीक थी। अदालत चयो त हिन वाक़े की जांच त थियणु घुरिजे। छा ऑडियो लीक में सभिनी के जांच में शामिल कयो वियो, सभिनी के शामिल कयो वियो या सिर्फ़ इमरान खान की जांच थी रही है। इमरान खान के वकील पंहिंजे मौक़िफ़ में चयो त सियासी बुनियादुनि ते केसस के लाइ FIA के इस्तेमाल कयो पियो वञे। असांजी इस्तदा आहे त उहा बदनीयती ॾिसणु घुरिजे। असांखे हुन मामले में FIR जो ख़तरो आहे।
हिन वक़्तु FIA जो नोटिस मुअतल थियणु घुरिजे। अदालत पुछाणो पियो त छा FIA नोटिस जारी करे सघे थी। उन ते इमरान ख़ान जे वकील चयो त FIA नोटिस जारी नथी करे सघे, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत जे वकील चयो त FIA खे नोटिस उमाणे घुराइणु घुरिजे। जंहिंखां पोइ अदालत साइफर ऑडियो लीक जे मामले ते इमरान ख़ान जी तलबी जी FIA नोटिस ते अमल रोके छॾियो, जॾहिं त FIA खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 19 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। AGTV सां ॻाल्हियूं कंदे पाक फ़ौज जे अॻूणे सरबराह जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जे इंतहाई वेझनि ज़रियनि इमरान ख़ान बाबति अहम इंकशाफ कया आहिनि। जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जे इंतहाई वेझनि ज़रियनि जो चवणु आहे त इमरान ख़ान वटि न त टीम हुई, न ई मसइलनि जो हल हो। इमरान ख़ान जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा खे बास चई छॾींदो हो ऐं हर मामले ते फ़ौज खां मदद घुरंदो रहियो। अॻूणे आर्मी चीफ जे वेझनि ज़रियनि मूजिबि पंजाब जे वॾे विज़ारत लाइ उस्मान बुज़दार जो नालो पहिरियों भेरो ॿुधी हैरत थी। PTI अॻवाननि पाण चयो त इमरान ख़ान खे उस्मान बुज़दार खे हटाइण जो चयो वञे। ॻाल्हियुनि दौरान अॻूणे आर्मी चीफ जे वेझनि ज़रियनि चयो त कोर कमांडर्स जी अक्सरियत इमरान ख़ान खां परे हुजण ते मुतफ़िक़ हुई। मार्च 2021 में इमरान ख़ान खे ॿुधायो हो त हाणे उन खे फ़ौज जी वधीक मदद न मिलंदी। लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जो मामलो इमरान ख़ान केतिरा ई भेरा मुलतवी कंदो रहियो, जंहिं सबबि मामला वधीक ख़राब थींदा रहिया। वेझनि ज़रियनि कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद बाबति ॿुधायो त असद उमर ऐं परवेज़ खटक फ़ोन करे एक्सटेंशन वठण लाइ चयो। मुस्लिम लीग नून अॻवान जे हवाले सां अॻूणे आर्मी चीफ जे वेझनि ज़रियनि चयो त नवाज़ शरीफ़ जा मामला अदालत ते रहम करम ते हुआ। जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जे त चइनि सालनि खां नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हि ॿोल बि न थी हुई। लीडो जी लित में मुब्तला भारतीय औरत पैसा ख़त्म थियण सबबि पाण खे दाव ते लॻाए छॾियो ऐं शर्त बि हाराए वेठी। अहिड़ो वाक़ियो भारतीय रियासत उत्तर प्रदेश जे इलाइक़े देवकली में पेश आयो, जिते रीनो नाले औरत पंहिंजे घर मालिक सां लीडो खेॾण जी लित में लॻी वई हुई। उहो बाक़ाइदा शर्त लॻाए गेम खेॾंदी हुई, पर हिकु ॾींहुं पैसा ख़त्म थियण ते औरत पाण खे दाव ते लॻाए छॾियो ऐं शर्त बि हाराए वेठी। भारतीय मीडिया जी रिपोर्ट मूजिबि रीनो जो मुड़ुसु राजस्थान जे शहर जयपुर में नौकरी कंदो हो। रीनो जो मुड़ुसु जेकी पैसा ज़ाल ॾांहुं उमाणींदो हो, उहे पैसा हूअ लीडो शर्त में लॻाए हाराए छॾींदी हुई। हिकु ॾींहुं मज़कूर औरत वटि पैसा ख़त्म थी विया, जंहिंखां पोइ हूअ पंहिंजो पाण खे दाव ते लॻायो ऐं गेम बि हाराए वेठी। जंहिं बाद औरत परेशान थी मुड़ुस खे फ़ोन करे मामले जी वज़ाहत कई, जंहिं बाद संदसि मुड़ुसु फौरी तौर ते घर आयो ऐं पुलिस में शिकायत दाख़िल कराई। औरत जे मुड़ुसु ॿुधायो त 6 महीना अॻु नौकरी जे लाइ जयपुर वियो हुउसि। मुंहिंजा 2 ॿार आहिनि। मुंहिंजी ज़ाल शर्त हाराए वई आहे, उन लाइ हूअ मसवाड़ी घर जे मालिक वटि आहे। पुलिस मूजिबि असां वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे। जल्द ई घर जे मालिक खां वधीक पुछा ॻाछा कंदासीं।